इस्लामाबाद में ख़बर ईंदारो त सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण वारे अमल ख़िलाफ़ PFU जे वफ़द इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी सां मुलाक़ात कई आहे। PFU जे वफ़द में मरकज़ी सदर अफ़ज़ल भट्ट, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो अॻुवाण लाला रहमान समूह, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी ख़ालिद खोखर ऐं ॿियनि वफ़ाक़ी वज़ीर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में सहाफ़ियुनि शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल बाबति इन खे आगाह कयो। इन्हनि मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल फौरी तौर गिरफ़्तार कया वञनि ऐं इन मामले ते सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।